अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों, मैं आहियां डॉक्टर अयाज़ कीरियो। अॼु तव्हांखे सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि मुकमल डिग्री प्रोग्राम्स जे बारे में ॼाण प्रोवाइड कंदुसि त जीअं तव्हां पंहिंजो कैरियर हायर स्टडीज़ जे लाइ बहितर नमूने सां चूज़ करे सघो। शागिर्द साथियों, जीअं खोड़ सारा शागिर्द हूंदा आहिनि, उन्हनि खे काफ़ी सारनि डिग्री प्रोग्राम्स जे बारे में ॼाण न हुअण जे करे उहे जेके पंहिंजूं डिग्री चॉइसिस आहिनि उहे ग़लति तरीक़े सां सिलेक्ट करे छॾींदा आहिनि, या वरी पंहिंजे दिलचस्पी इंट्रस्ट जे ख़िलाफ़ु चॉइसिस सिलेक्ट कंदा आहिनि ऐं पोइ पंहिंजो फ्यूचर एजुकेशनल कैरियर कंटिन्यू न करे सघंदा आहिनि। तंहिं करे अॼु पाण डिटेल में डिस्कस कंदासीं। मिसाल जे तौरु जेकॾहिं को शागिर्द लीगल स्टडीज़ में इंट्रस्ट रखे थो, दिलचस्पी रखे थो, त उन वटि सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि कहिड़ा ऑप्शन्स अवेलेबल आहिनि, या वरी जेकॾहिं कंहिंजो इंट्रस्ट बिज़नेस सेक्टर जे अंदरि आहे त सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि उन वटि कहिड़ा ऑप्शन्स आहिनि। शागिर्द साथियों, जेकॾहिं तव्हां मैट्रिक पास कई आहे ऐं इंटर जो इम्तिहान ॾिनो आहे ऐं रिज़ल्ट्स जे लाइ वेट करियो पिया, त तव्हां एलिजिबल आहियो सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि अप्लाई करण जे लाइ ऐं तव्हां प्री एंट्री टेस्ट में अपीयर थी सघो था। तंहिं करे अहिड़ा शागिर्द जेके इन ग़लतफ़हमी जो शिकार रहनि था त असांजी अञा रिज़ल्ट न आई आहे ऐं असां यूनिवर्सिटी में दाख़िला जे लाइ अहल न आहियूं, त ईअं बिल्कुलु न आहे। सो अचो त शागिर्द साथियों, पाण सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि मौजूदु मुख़्तलिफ़ डिग्री प्रोग्राम्स जो जाइज़ो वठूं त जीअं तव्हां पंहिंजे इंट्रस्ट आहार सिलेक्ट करे सघो। उहे शागिर्द साथी जेके मेडिकल स्टडीज़ जे अंदरि इंट्रस्टेड आहिनि त उन्हनि वटि सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि जेके डिग्री प्रोग्राम्स आहिनि उहे ही आहिनि: डॉक्टर ऑफ फार्मेसी फॉर्म डी, डॉक्टर ऑफ फिज़िकल थेरापी DPT, बैचलर ऑफ पब्लिक हेल्थ BS ईस्टर्न मेडिसिन एंड सर्जरी BAMS ऐं BS मेडिकल लेबॉरेटरी एंड टेक्नोलॉजी। ही मेडिकल रिलेटेड शोबा आहिनि जेके सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि मौजूदु आहिनि। शागिर्द साथियों, उहे दोस्त जेके सब्जेक्ट स्पेशलिस्ट या नेचुरल साइंसिस जे अंदरि दिलचस्पी रखनि था, त उन्हनि वटि जेके सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि डिग्री प्रोग्राम्स आहिनि उहे आहिनि: बैचलर ऑफ केमिस्ट्री, बैचलर ऑफ ज़ूलॉजी, बैचलर ऑफ बॉटनी, बैचलर ऑफ फिजियोलॉजी, बैचलर ऑफ फ्रेश वाटर बायोलॉजी एंड एक्वेटिक साइंसेस, बैचलर ऑफ बायोटेक्नोलॉजी एंड जेनेटिक इंजीनियरिंग, बैचलर ऑफ बायोकेमिस्ट्री ऐं बैचलर ऑफ माइक्रोबायोलॉजी, बैचलर ऑफ पोल्ट्री फार्मिंग एंड मैनेजमेंट। अहिड़े तरीक़े सां उहे शागिर्द साथी जेके बेसिक साइंसिस जे अंदरि या सब्जेक्ट स्पेशलिस्ट जे तरफ़ इंट्रस्ट रखनि था, त उन्हनि वटि बैचलर ऑफ मैथमेटिक्स, बैचलर ऑफ स्टैटिस्टिक्स ऐं बैचलर ऑफ फिज़िक्स जा शोबा मौजूदु आहिनि। उहे पंहिंजो कैरियर इन्हनि शोबनि में ठाहे सघनि था। उहे शागिर्द साथी जेके अर्थ या एनवायरमेंट साइंसिस में दिलचस्पी रखनि था, उन्हनि जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि ही शोबा मौजूदु आहिनि: बैचलर ऑफ जियोलॉजी, बैचलर ऑफ कोस्टल एंड मैरीन साइंसिस, बैचलर ऑफ एनवायरमेंट साइंसिस, बैचलर ऑफ जियोग्राफी एंड बैचलर ऑफ एंथ्रोपोलॉजी एंड आर्कियोलॉजी। उहे शागिर्द दोस्त जेके लीगल स्टडीज़ में शौक़ु रखनि था, लायर थियणु चाहिनि था, जज थियणु चाहिनि था, या ॿी कंहिं लॉ सां मुंसलिक शोबे में वञणु चाहिनि था, त उन्हनि जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि ही शोबा मौजूदु आहिनि: बैचलर ऑफ लॉज यानी कि LLB एल्सा काज़ी कैंपस हैदराबाद में इंस्टीट्यूट ऑफ लॉ में पढ़ी सघनि था, ऐं ॿियो बैचलर ऑफ लॉज LLB डिपार्टमेंट ऑफ लॉ अलामा आया काज़ी यानी कि मेन कैंपस सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि बि पढ़ी सघनि था। उहे शागिर्द साथी जेके लीगल स्टडीज़ खे प्रिफर करनि था, उहे क्रिमिनोलॉजी जे अंदरि बि पंहिंजी डिग्री हासिल करे सघनि था या फ्यूचर कैरियर ठाहे सघनि था। उन में तव्हां वटि बैचलर ऑफ क्रिमिनोलॉजी जो ऑप्शन मौजूदु आहे। उहे शागिर्द साथी जेके कंप्यूटिंग या इंफॉर्मेशन साइंसिस जे अंदरि दिलचस्पी रखनि था ऐं पंहिंजो कैरियर कंप्यूटिंग या इंफॉर्मेशन साइंसिस में अॻिते वधाइणु चाहिनि था, त उन्हनि जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि ही शोबा मौजूदु आहिनि: बैचलर ऑफ IT इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, बैचलर ऑफ कंप्यूटर साइंस,
बैचलर ऑफ सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, बैचलर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI, बैचलर ऑफ डेटा साइंस। ये शोबा कंप्यूटर साइंस ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी मैदान में मौजूद आहिनि शागिर्द साथियुनि जे लाइ। अहिड़ा शागिर्द दोस्त जेके इंजीनियरिंग ऐं टेक्नोलॉजी सां वाबस्ता आहिनि या उन में शौक़ु रखनि था, त उन्हनि वटि पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जा अप्रूव्ड प्रोग्राम्स आहिनि। BE टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग एंड BE इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग जे अंदरि शागिर्द पंहिंजो कैरियर ठाहे सघनि था। उहे शागिर्द साथी जेके बिज़नेस या बैंकिंग सेक्टर जे अंदरि दिलचस्पी रखनि था, त उन्हनि जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि बैचलर ऑफ बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन जो शोबो मौजूदु आहे, बैचलर ऑफ बैंकिंग एंड फाइनेंस जो शोबो मौजूदु आहे, बैचलर ऑफ फॉरेंसिक अकाउंटिंग एंड फ्रॉड एग्जामिनेशन जो शोबो मौजूदु आहे, बैचलर ऑफ इकनॉमिक्स एंड फाइनेंस मौजूदु आहे, बैचलर ऑफ कॉमर्स जो शोबो मौजूदु आहे ऐं बैचलर ऑफ इकनॉमिक्स जो शोबो मौजूदु आहे। उहे शागिर्द साथी जेके अदब यानी कि लैंग्वेज एंड लिटरेचर सां दिलचस्पी रखनि था, उन्हनि जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि ही शोबा मौजूदु आहिनि। बैचलर ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर, बैचलर ऑफ इंग्लिश अप्लाइड लिंग्विस्टिक्स, बैचलर ऑफ इंग्लिश लैंग्वेज टीचिंग, बैचलर ऑफ सिंधी, बैचलर ऑफ उर्दू, बैचलर ऑफ अरबिक, बैचलर ऑफ पर्शियन। उहे शागिर्द साथी जेके पाकिस्तान स्टडीज़, रिलीजियस स्टडीज़ या हिस्ट्रिकल स्टडीज़ जे अंदरि शौक़ु रखनि था, उन्हनि जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि ही शोबा मौजूदु आहिनि। बैचलर ऑफ पाकिस्तान स्टडीज़, बैचलर ऑफ इस्लामिक स्टडीज़, बैचलर ऑफ कंपैरेटिव रिलीजन, बैचलर ऑफ हिस्ट्री, बैचलर ऑफ मुस्लिम हिस्ट्री। उहे शागिर्द साथी जेके सोशल डेवलपमेंट एंड मैनेजमेंट जे अंदरि दिलचस्पी रखनि था, उन्हनि जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि ही शोबा मौजूदु आहिनि। बैचलर ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन, बैचलर ऑफ डेवलपमेंट कम्युनिकेशन, बैचलर ऑफ सोशियोलॉजी, बैचलर ऑफ सोशल वर्क, बैचलर ऑफ डिजास्टर मैनेजमेंट, बैचलर ऑफ जेंडर स्टडीज़, बैचलर ऑफ रूरल डेवलपमेंट। उहे शागिर्द साथी जेके मीडिया यानी कि टेलीविजन मीडिया, प्रिंट मीडिया या ॿिए कंहिं मीडिया रिलेटेड शोबे सां दिलचस्पी रखनि था, या वरी हू आर्ट एंड डिज़ाइन जे अंदरि महारत रखनि था या दिलचस्पी रखनि था ऐं इन शोबनि जे अंदरि पंहिंजो कैरियर अॻिते वधाइणु चाहिनि था, त उन्हनि जे लाइ ही शोबा सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि मौजूदु आहिनि। बैचलर ऑफ मीडिया स्टडीज़, बैचलर ऑफ कम्युनिकेशन डिज़ाइन, बैचलर ऑफ टेक्सटाइल डिज़ाइन, बैचलर ऑफ आर्ट हिस्ट्री, बैचलर ऑफ फाइन आर्ट्स। अहिड़ा शागिर्द जेके फिलोसॉफिकल या साइकोलॉजिकल स्टडीज़ जे अंदरि शौक़ु रखनि था, उन्हनि जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि ही शोबा मौजूदु आहिनि। बैचलर ऑफ फिलोसॉफी एंड बैचलर ऑफ साइकोलॉजी। शागिर्द साथियो, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बैचलर ऑफ साइकोलॉजी ॿिनि शोबनि ते मुश्तमिल आहे। हिकिड़ो बैचलर ऑफ साइकोलॉजी साइंस ऐं ॿियो बैचलर ऑफ साइकोलॉजी आर्ट्स। अहिड़ा शागिर्द साथी जेके टीचिंग एजुकेशन में दिलचस्पी रखनि था या मुस्तक़बिल में टीचिंग खे पंहिंजो कैरियर बनाइणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि ही शोबा मौजूदु आहिनि। BEd बैचलर ऑफ एजुकेशन एलिमेंट्री, BEd 1.5 यानी 1.5 साल जो प्रोग्राम आहे सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि, जंहिंमें ग्रेजुएट शागिर्द एडमिशन वठी सघनि था। अहिड़े ई तरीक़े सां BEd 2.5 आहे, जंहिंमें बि ग्रेजुएट शागिर्द एडमिशन वठी सघनि था ऐं उनजो दौरानियो 2.5 सालनि जो आहे। इन खां अलावा 1 साल जो डिप्लोमा आहे, पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन अर्ली चाइल्ड एजुकेशन। उहे शागिर्द साथी जेके सियासत ऐं डिप्लोमेसी खे प्रीफरेंस ॾियनि था ऐं दिलचस्पी रखनि था, उन्हनि जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि ही शोबा मौजूदु आहिनि। बैचलर ऑफ पॉलिटिकल साइंस एंड बैचलर ऑफ इंटरनेशनल रिलेशंस। अहिड़ा शागिर्द जेके लाइब्रेरी एंड मैनेजमेंट साइंसिस जे अंदरि दिलचस्पी रखनि था या इनखे पंहिंजो कैरियर ठाहिणु चाहिनि था, त उन्हनि जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि बैचलर ऑफ लाइब्रेरी साइंस एंड मैनेजमेंट जो शोबो मौजूदु आहे। शागिर्द साथियो, उमीद कयां थो त ही वीडियो तव्हांखे बहितर मालूमात फ़राहम कंदी।
इन खां अलावा जेकॾहिं तव्हां वटि को बि मुंझारो या कंहिं बि एरिया जे बारे में मालूमात वठणु चाहियो था त कमेंट्स में लिखो त जीअं असां वरी उन कमेंट्स जी रोशनी में ॿी वीडियो ठाहे करे तव्हांखे मालूमात सिंध यूनिवर्सिटी जे डिग्री प्रोग्राम्स बाबति ॾींदा रहूं।